नाज़िम मौसम जी सूरत-हाल बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। मौसमियात खाते हिकु भेरो ॿीहर कराची में सर्दीअ में इज़ाफ़े जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु तेज़ हवाऊं घुलण सबबि गर्मी बद 13 सेंटीग्रेड ताईं वञी सघे थी। कराची में कुझु ॾींहं खां सर्दी घटि थियण सबबि शहरी सुख जो साह खंयो हो। मौसमियात खाते अॼु खां ॿीहर थधियूं हवाऊं घुलण ऐं सर्दी में वाध जी अॻकथी करे छॾी आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ चयो आहे त 45 किलोमीटर फी कलाक जी रफ़्तार सां तेज़ हवाऊं घुलंदियूं। गर्मी बद 8 खां 10 सेंटीग्रेड ताईं किरी सघे थी। सर्दीअ जी लहर 27 जनवरी ताईं जारी रही सघे थी। खबर से शेयर कयूं पिया। मौसमियात खाते हिकु भेरो ॿीहर कराची में सर्दी में इज़ाफ़े जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु तेज़ हवाऊं घुलण सबबि गर्मी बद 13 सेंटीग्रेड ताईं वञी सघे थी। कराची में कुझु ॾींहं खां सर्दी घटि थियण सबबि शहरियुनि सुख जो साह खंयो हो। मौसमियात खाते अॼु खां ॿीहर थधियूं हवाऊं घुलण ऐं सर्दीअ में वाध जी अॻकथी करे छॾी आहे।